अस्सलाम वालेकुम नाजरीन, बहरान टीवी न्यूज़ में के बलिकार माया फराशा। सबका पहला एक नजर हेडलाइन पे। आज़ाद कश्मीर में बे मरहले जी चूंडुनि में भी नवाज़ लीग खे सरसी। नवाज़ लीग 14 सीटूं खटे वरतियूं। पीपल्स पार्टी 5 सीटुनि ते कामयाब। मुहाजिरनि जे 12 सीटुनि मां 10 सीटुनि ते नवाज़ लीग उम्मीदवार सोभारा। LA 27 जी 196 पोलिंग स्टेशन ते चूंड मुलतवी कई वई। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ पारां आज़ाद कश्मीर चूंडुनि में सरसी ते नवाज़ शरीफ ऐं कामयाब उम्मीदवारनि खे मुबारकूं। पीपल्स पार्टी चेयरमैन पारां आज़ाद कश्मीर चूंडुनि में कारकुन जे क़त्ल जी मज़म्मत। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पहिरियां चौधरी लतीफ़ अकबर मथां हमलो कयो वियो ऐं पोइ कारकुन खे क़त्ल कयो वियो। ॿिन्ही वाक़िअनि सां नवाज़ लीग जी नियत वाज़िह थी वई आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त धांधली करे खटण सां अवाम जो एतमाद ख़त्म थी वेंदो। नवाज़ लीग गोली लठ ऐं ज़बरदस्ती सां कश्मीर अवाम जे वोट ते धाड़ो हणी रही आहे। आलमी मंडी में तेल जी क़ीमतुनि में 6 सैकड़ो ताईं लाथ। WTI जे फी बैरल क़ीमत $80 खां हेठि अची वई आहे। ब्रेंट क्रूड ऑयल फी बैरल जा $83.50 में सौदा। कारोबारी हफ़्ते जी शुरूआत में पाकिस्तान स्टॉक मार्केट में मुसबित रुझान। 100 इंडेक्स में 2700 पॉइंटुनि खां वधीक जो इज़ाफ़ो। 100 इंडेक्स 1,78,800 पॉइंटुनि खां बि वधी वियो।